जी अदा सब खां पहिरियां तव्हां हीअ वेबसाइट खोलींदव। ठीकु आहे, हीअ वेबसाइट जॾहिं खुली वेंदी त तव्हां वटि हिते 3 डॉट नज़र ईंदा। राइट साइड जे टॉप ते हीअ ॾिसो, हिन खे हणंदव। हिते तव्हांखे मोर जो ऑप्शन मिलंदो। हिन खे हणंदव। हुन खां बाद में हिते फ्री बिटकॉइन लिखियल अथव, हुन खे हणंदव हीअ। ठीकु आहे, हिते लिखियल आहे एक्स फॉर डेली मिशंस, तव्हांखे हिते हणिणो आहे। हुन खां बाद में ही एड्स आहिनि, ही डेली तव्हांखे 5 मिलंदियूं, त उहे तव्हांजो फ़ाइदा ॾिसंदव। हिन खे हणंदव त ही तव्हांजी थी वेंदी स्टार्ट। ठीकु आहे, ही जॾहिं ओपन थी वञे त तव्हां वटि ही टैब्स नज़र अचनि थियूं न पियूं, ही 3 जा त लिखियल आहिनि। त इन खे हणी तव्हांखे OKEX जी जेका पहिरीं टैब आहे उनखे हणिणो आहे, ही जेका आहे। ठीकु आहे, त तव्हां ॾिसंदव तव्हां सेकंड हलणु शुरू थी विया आहिनि। जॾहिं ही 1 मिंट पूरो थींदो, मतिलबु जॾहिं सेकंड ही पूरी थींदा, त पोइ तव्हां वटि हिकिड़ो कैप्चा ईंदो। उन मां तव्हांखे ॿुधाईंदा त भाउ असांखे फलाणी शइ सिलेक्ट करे ॾियो। उहा तव्हां सिलेक्ट करे ओके कंदव त तव्हांजी हिकिड़ी एड पूरी थींदी। इन तरह सां तव्हांखे डेली 5 जेका एड्स ॾिसणियूं आहिनि। ठीकु आहे, हीअ आहे कैप्चा, तव्हांखे माना हिन मां सिलेक्ट करिणो आहे। हाणे हिते असांखां पुछंदा त असांखे तव्हां वॉच सिलेक्ट करे ॾियो, त हीअ तव्हां ॾिसंदव त हिन मां असांखे वॉच जा 2 ऑप्शन मिलंदा, हिकु हीअ ॿियो हीअ। ऐं इनखे सिलेक्ट करण खां बाद में तव्हांखे ओके करिणो आहे, त हीअ तव्हांजी हिकिड़ी एड पूरी थी वई। इन ई तरह सां तव्हांखे ॿी बि ॾिसणी आहे। हिन ॿी एड जेका हीअ आहे, हिनखे क्लिक कंदव। ठीकु आहे, हीअ ओपन थी वञे जॾहिं, त पोइ तव्हां छा कंदव, हिते जिते 31 नंबर लिखियल आहे न, ऐं हिन खे हणी OKEX जी जेका पहिरीं टैब आहे उनखे कंदव, उहो हिन खे हणंदव त ॾिसो तव्हांजा हिते सेकंड हलणु शुरू थी विया आहिनि। ठीकु आहे, इहे वरी जॾहिं तव्हांजा पूरा थींदा 60 सेकंड मतिलबु पूरा थींदा, तव्हांखे वरी कैप्चा मिलंदो, उहो सिलेक्ट करे तव्हांखे सबमिट करिणो आहे। ठीकु आहे।